लाड़कानी में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन तरफा बिजली कंपनी की निष्कारी खिलाफ बेन मुतालबन की मनता लाइ एहतजाज किया वियो। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन तरफा मुल्क गीर एहतजाज के सिलसिले में सैबको लाड़काने के मजदूरन सर्कल ऑफिस का जिना बाग चौक ताईं चेयरमैन निसार अहमद शेख की अगवानी में रैली कढी वई। उस मौके ते अगवाणनि जोनल चेयरमैन अब्दुल्ला सुमरो, जोनल सेक्रेटरी अली मोहम्मद जतोई, हादी बख्श जतोई, रियाज सांगी ऐं ॿियनि चयो त IMF जे इशारे ते बिजली कंपनियुनि जी निष्कारी कई पई वञे, जेको मज़दूर दुश्मन अमल आहे। हिननि चयो त हुकूमत पारां पहिरें मरहले में आईएसक्यू, फेस्कू ऐं गेपको जी निष्कारी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जेके कंपनियूं मुनाफ़ो ॾींदड़ आहिनि उन्हनि कंपनियुनि जी निष्कारी करे सरमाएदारनि खे ख़ुशि करण जी कोशिश कई पई वञे। हिननि चयो त 8 सालनि खां मुलाज़िमनि जूं भर्तियूं न थी सघियूं आहिनि, जंहिं करे हिकु मज़दूर 10 मज़दूरनि जो कमु करे रहियो आहे, जिन खे हिफ़ाज़ती सामान बि नथो ॾिनो वञे। हिननि चयो त महांगाई जे करे पघार जे पैसनि मां घर जो ख़र्च हलाइण इंतहाई मुश्किल थी पियो आहे। वेतर असांजा प्रमोशन बंदि कया विया आहिनि, जेका वॾी ज़्यादती आहे। हिन मुतालबो कंदे चयो त बिजली कंपनियुनि जी निष्कारी रोके जल्द खां जल्द भर्तियूं करे मुलाज़िमनि खे प्रमोशन ॾेई पघारनि में 100% इज़ाफ़ो कयो वञे। ॿी सूरत में सभु मज़दूर इस्लामाबाद डे चौक ते धरनो हणंदा।